कि हे मनड़ा जेकी तू बंदगी भी करे तो ये एक्सेप्ट ना है, ये अन्या एक्सेप्ट कान थी थी। तो वो बंदगी करण वारो भी इंसान खिले तो पानी पाण के खुश नसीब चहे तो हे भगवान मुझी बंदगी एक्सेप्ट थी है या न थी आ, पर तू मुखे दिसे तो इहो मुखे विश्वास थी। पर बंदगी करण खूब जरूरी है। दिसे अथो फल उन के देणो आ, कदी तो चाहे कि केंजा कर मता कमाए तो खबर भी ना पए। भाई गुरु जा साईं परसराम जा खाओ उन्होंने क्यों था तो तो गुण भी था के तो जगह लगा अच्छो तक जेकी भी सेवा मिली है वो सतगुरु के चरणों में समर्पित करो। सतगुरु सच्चा पातशाह सब जा साईं सतराम दास पूरी कंजोज प्रेम सा दासन बचड़न जी अरदास ओ दुख दर्द कजो सब नाश अर्ज तो गोविंद करे। अगर ना हो जिना ये रणकी साहिब वारा, अगर ना हो जिना ये रणकी साहिब वारा, ना दुखड़ा लहने आना मन जा मुझारा, ना दुखड़ा लहने आना मन जा मुझारा। ओ अगर ना हो जिना ये रेवरी साहिब वारा, अगर ना हो जिना ये रेवरी साहिब वारा, ना दुखड़ा लहने आना मन जा मुझारा, दुखड़ा लहने आना मन जा मुझारा। दुनिया में रोना इतिहास मिलंदो, दुनिया में रोना इतिहास मिलंदो, ओ दुनिया में रोना इतिहास मिलंदो, दुनिया में रोना इतिहास मिलंदो। खड़ी पैंजी न्याणी के डंड तोरे दियंदो, खड़ी पैंजी न्याणी के डंड तोरे दियंदो। साईं सतराम दास साहब ने उनके 300 पुत्रन की औलाद साईं दयाल दास, साईं गैर दास, साईं मूलक दास साहब। तो जी की ये केस अजु भी नानी तभी भी था कि हिकिड़ी माई की औलाद न थे पई, ये औलाद थे पई अचे भी पई पेटे वारी थे भी पई तो भी टहीं थी वञे पई कीअं न कीअं करे। पर अलाए कंहिंजी करामात आहे हिनखे बि असां ढो न ॾेई सघंदा आहियूं, पर कंहिंजे मुख मां निकिरे बसि ईअं कर। त उन माई खे हिकिड़े भाई ने चई तूं कंहिं वॾे संत जी औलाद खे जंहिं समय तूं पहिरें वारी थी तो कंहिं वॾे संत जी औलाद खे उनखे सुरमो पवाए, कपिड़ा पवाए, नया कपिड़ा पवाए, सिधो लेटी पंहिंजे खत ते वफ़ाने मथां घूरे रखियासीं, तोखे औलाद प्राप्त थींदी। त ईअं जेको आहे साईं सतराम दास साहिब जा सुपुत्र साईं दयाल दास साहिब ॾाढी वॾी हस्ती हुई। 3-4 साल जी उम्र में उन समय खेत चराईंदा हुआ, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। अॼु त कुझु कोन्हे हिसाब किताब, तॾहिं ख़ुदि कुझु थींदो हो। पोइ उहो माई फिर सां जॾहिं पहिरें
तो साईं दयालदास साहब वञनि पिया खेतियुनि वाड़ियुनि ते, तो साईं दयालदास के बहलाए फुसलाए, उन माई ने बहलाए फुसलाए, सुरमो पातैंसि, नया कपड़ा पातैंसि, सब कुछ नयो। वो माई उते लेटी पई, पंहिंजे मथां गोरे रखे, थोड़े समय में साईं दयालदास जोड़ी रखे। और हेठि ई सुपुत्र वधीक उम्र में न, 6 को 11 साल जी उम्र में चोलो मटियो। ये ॾाढी वॾी हिकिड़ी घटना थी। ये पोइ जॾहिं ये बैठक थी तॾहिं हुको लॻंदो हुयो, अॼु बि असां सचे साईं खे हुके वारो नाम चवंदा आहियूं। तो हुको जॾहिं लॻंदो हुयो, जॾहिं बैठक थींदी हुई, त इहा बैठक थी कि भाई हिन माई जेको आहे तव्हांजो बचिड़ो गोरियो आहे और बाबा दयालदास जेको आहे चोलो मटियो, तो इहो सही कोन्हे, हिनखे पंचायत में निकारो कयो, समाज में निकारो कयो। तो साईं सतराम दास छा चयो, जे अगरि हिननि खे निकारणो त असां कंहिंजा थींदासीं। ये साईं सतराम दास जो ये आहे वाक्य। सुपुत्र कंहिंजो, साईं सतराम दास जो, लेकिन संगत जो। तो छा चयो, चयो मुंहिंजो पुटु हिकिड़ो वियो आहे, बाक़ी तव्हां सभु त मुंहिंजा पुट आहियो। ये साईं सतराम दास साहब जो जवाब करी उनको वो बैठक उनके समाज में एडी मणिया। और इन्हीं के मथों हिकिड़ो लड़की के दर के सदगुरु की आशीष है कि ये तो औलाद बख्शीश हर कंहिंखे थींदी, जेको घुरण ईंदो उनखे ज़रूर थींदी। इहो हिकिड़ो आशीर्वाद है। ये लड़की के दर खां जेको भी औलाद वठंदो, ये तो सब कम थींदा, पर औलाद जेको भी वठंदो उनखे मिलणी आहे। ओ बुरन सां भला